अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां आहियो त ज़मीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा त रस गफ़ार खान ॻोठ वारनि सां फ़ैसिलो करे छॾियो ऐं रस गफ़ार खान जो पोइ फ़ैसिलो थींदो पोइ रस गफ़ार खान ॻोठ हितां छॾे वेंदो ऐं रबन खे रस हाकिम खान ऐं रस कमाल खान काबू करे वठंदा ऐं उनखे नसी क़ैद करे छॾींदा ऐं रबन पूरी कोशिश कंदो त मां इनखे क़ैद करण न छॾियां, पर रबन खे हू ज़ोरी क़ैद करे वठंदा ऐं रबन पंहिंजे सिर क़ुर्बान करण लाइ हिन जे अॻियां हाज़िर हूंदो ऐं रस गफ़ार खान हाणे ॿी का वाट ॻोल्हींदो रबन खे आज़ादु कराइण जो। हाणे रबन आज़ादु कोन थी सघंदो ऐं फ़ैसिले ते रस हाकिम खान ऐं रस कमाल खान कोन ईंदा, छो जो हू रबन खे पकड़े काबू करे पोइ फ़ैसिले ते ईंदा, ईअं कोन ईंदा। ऐं ओठो बिलाल सां गॾु थी हाणे रबन जी खे छॾाइण जी पूरी कोशिश कंदो, पर ओठे सां रबन आज़ादु कोन थी सघंदो छो जो ओठे खे ख़बर पइजी चुको आहे त रबन अगवा थी चुको आहे। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।